हेड़ा हेड़ा रस्ता अथव लाऊत ला मकान ॾे वेंदे शुक्र कयो हे ॾाकड़ा आहियूं तो न त पत्थरनि तो कीअं हलूं हा हाँ रसाऊं था अल्लाह अकबर माण्हू जेके थी अचनि हुनजे पेरनि जी हालत कुझु अहिड़ी आहे साईं लाऊत ला मकान लाऊत ला मकान अञा मथे पहाड़नि में आहे बाबा उहो जबल हा न नंगर आहे देगियूं आहिनि हर शइ आहे दुनिया ई अलॻि आहे नूरानी नूर हर भला दूर लाऊत ला मकान वाह साईं हिते खूह बि आहे मिठो पाणी ताज़ो पाणी थधो पाणी गाड़ी छाव ते हण साईं हे उहो मकाम आहे जिते गाॾियूं तव्हां छॾे ॾींदा आहियो ॻाल्हियुनि ॻाल्हि विदा चई ऐं लाऊत ला मकान ॾे अॻिते वधंदा आहियो अहिड़े पहाड़नि जबलनि ॾे टीम असांजी अॻियां हले थी पई ड्रोन बोन कयूं बबरी कंडनि छामनि मां थींदा अॻिते रवां दवां लाऊत ला मकान हे साईं लाऊत ला मकान वेंदे हेड़े रस्तनि मां दुश्वार कंडनि मां पत्थरनि मां उठनि सां गॾु तव्हांजो सफ़र लाऊत ला मकान ॾे वेंदे हे साईं 2024 18 फरवरी ते असां सफ़र कयूं था पिया ऐं हे ॾिसो हे ॾिसो रेगिस्तानी जहाज गॾु असां सां हुन सामान हेॾां चरनि था पिया हे बकरियूं माण्हू हलल आहे लाऊत ला मकान रवां दवां लगानी पड़ेंगी फरीद के घर पे हलल आहे बाबा काफ़िला रवां दवां लाऊत ला मकान ऐं उहो साम्हूं आहे एतिरो परे न आहे माण्हू जेतिरो चवनि था पिया बसि ओए साईं अलम ॾिसो था हिते वञिणो आहे साईं साम्हूं ई आहे रवां दवां असांजी टीम आहे अॻियां फ़कीर वाजिब उस्ताद शबीर उस्ताद शफ़क़त उमरो ऐं ऑफिसर इनायत भुट्टो साहब लाऊत ला मकान रवां दवां शेर बाबा शेर थी वञे हिकिड़ो शेर के बग़ैर ज़िंदगी अधूरी आहे लाऊत ला मकान शाह नूरानी खुशदार बलूचिस्तान हे ॾिसो साईं रवां दवां काफ़िला जौक दर जौक हेड़ा रस्तनि मां थींदा लाऊत ला मकान ॾे रवां दवां पहाड़नि खे कटे करे रस्ता ठाहिया अथऊं हे ॾिसो वाह 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 साईं हेड़नि रस्तनि तो थी करे तव्हां वेंदा आहियो लाऊत ला मकान उस्ताद फ़कीर वाजिब जे बकौल हिकु जबल टपी आयासीं हेड़नि टियों पंध में लाऊत ला मकान हलल हे साईं हेड़ा हेड़ा रस्ता अथव लाऊत ला मकान ॾे वेंदे हेड़नि दुश्वार घाटनि मां थींदा भाई कम घणो आहे बाबा हे ॾिसो हल छिक बाबा अञा हे ॾिसो ओॾे वञिणो आहे
ए साईं हेड़ा चश्मा हेड़ा रास्ता हेड़ा हकीकत है। सलाम है इनायत साहब। वीडियो डालेंगे मेरे ख्याल से। हाँ ये देखो साईं इनायत साहब भी ये अजो छह दिया लाउत मकान हेड़ा हेड़ा नजारा साईं। फकीर वाजिब अली एंड फकीर इनायत। बस साईं पहुची आ त चवंदा खीर वांदो इहो माण्हुनि कढी विकितो त हाणे उहो ॼमी वियो आहे पर पाणी वहे थो पियो। हे ॾिसो हे साईं लाहौत ला मकान ते ऑलमोस्ट पहुची विया आहियूं। पगरो पगर थी वियासीं। हे नज़ारा अचो अॻिते हलूं हीअं हली अॻितो चवनि था ओयो मथे। हे ॾिसो साईं माण्हू डपनि था अहिड़नि अहिड़नि रस्तनि मां फैमिलियूं ॿार असांजी टीम बि पाणी वाणी खयूं हले ये थी भई बकरियूं लाउत ला मका नूरानी नूर हर बलादूर फुज़दार बलूचिस्तान शेर बाबा शेर थींदो हले अहिड़नि अहिड़नि रस्तनि मां साईं। हल सही आहे हल इहे फासी आहिनि हुते ई। हा हलो हलो किरिया आहिनि हा अहिड़े रस्तनि मां थींदा साईं लाउत ला मका। हे साईं लाउत ला मका हे ॾिसो साईं लाउत ला मका ॾे वेंदे असांजी टीम तव्हांजे साम्हूं साईं है लाउत ला मका सने माण्हू जो कमु न आहे लाउत ला मका ॾे वेंदे टीम रवां दवा शुक्र कयो हे ॾाकड़ा हयूं तो न त पत्थरनि तो कीअं हलूं हा हाँ रसाऊं था। अल्लाह अकबर हे ॾिसो साईं साईं लाउत ला मकान ॾे वेंदे अहिड़नि अहिड़नि रस्तनि मां तव्हांखे बाबा गुज़रणो पवंदो आहे हितां थी अहिड़नि अहिड़नि नज़ारा। चले हाजी साहब आगे वो ये पीछे हैं। लाउत ला मकान ॾे साईं हालत ॾिसी विया हूंदव पगरो पगर थी विया आहियूं पर अहिड़ा नज़ारा ॾिसण खां पोइ वाकई साईं लाउत ला मकान शाह नूरानी फुज़दार बलोचिस्तान शेर बाबा साईं जुतियूं हिते लाहिण खां पोइ तव्हांखे पैदल वरी अॻिते सफ़र करणो पवंदो आहे। लाउत ला मकान फाइनली साईं खैर सां पहुची वियासीं लाहौत ला मकान बादब चप्पल नीचे उतारे शाह नूरानी लाहौत ला मकान ईंदे ई साईं हे ॾिसो नंढड़ी मस्जिद साईं। अच्छा लतीफ़ साईं जन चवनि था जॾहिं आया हिते त हिते नमाज़ पढ़ी वियो वधीक डिटेल ख़बर न आहे साईं मूंखे ऑथेंटिकेटेड न आहे ॿुधी ॻाल्हि जेका मां ॿुधाई
का कमी पैसी थी वञे त मादरत या जंहिं दोस्त ख़बर हुजे उहो शेयर करे थो सघे लाहौत ला मकान हलदे हलदे साईं हाँ हेड़ी तो खैर सां लाहौत ला मकान नूरानी नूर हर बला दूर लाहौत ला मकान शफकत साहब पहुची विया ॿिया ज़ाइरीन आहिनि उस्ताद शबीर ही पहुची वियो पाना है बस हेड़ी बन जा हेड़ी लाओ तो हेड़ी आना सुनो अंदर ही है अंदर ई त घर आहे रसोई है खिलाना पूरा एक कौन सा यार मेहमान को हां अंदर वो जाओ तो हे साईं अंदर घर आहे असली लाहौत ला मकान हे आहे अंदर घर आहे जेको वञे ऐं हर कंहिंजो पंहिंजो अक़ीदो आहे माण्हू अचनि था हज़ारे लखे जी तादाद में कबूतर फुआरा कंहिंजो पंहिंजो बिलीव आहे साईं ॿुधंदा त लाहौत ला मकान नूरानी नूर हर बला दूर पहुची वियासीं तव्हांखे ॾिसाया थोरो नज़ारा कराया उन खां में शेयर बाबा तव्हांखे ड्रोन जा नज़ारा कराया साईं इहो हुयो लाहौत ला मकान असां अंदरि न वियासीं छो त अंदरि रश आहे गप गारो आहे माण्हू जेके थी अचनि हुनजे पेरनि जी हालत कुझु अहिड़ी आहे हिन जे करे ठीकु आहे त साईं पंहिंजो परी प्यारनि जो ख़्यालु रखिजो वेंदे वेंदे शेयर कजो इंशाल्लाह जल्द मिलंदासीं लाहौत ला मकान जा नज़ारा साईं कुझु नथा चई सघूं कबूतर ॾिसो साईं लाहौत ला मकान नूरानी नूर हर बला वीडियो बना के ले लो